ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ है 26/3/2025। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठी मिठी ॿार तव्हां बाप जो हथ पकड़ियो आहे। तव्हां गृहस्थ व्यवहार में रहंदे बि बाप खे यादि कंदे कंदे तमो प्रधान खां सतो प्रधान ठही वेंदो। सिर्फ़ु बाप जो हथ न छॾिजो, बाबा जी यादि न छॾिजो, बाबा जी हर श्रीमत खे धारण कंदा हलिजो। प्रश्न आता, ॿारनि जे अंदरि में कहिड़ो उल्लास रहणो खपे? तख़्त नशीन ठहिण जी विधि छा आहे? उत्तर आहे, सदा उल्लास रहे कि ज्ञान सागर बाप असांखे रोज़ ज्ञान रत्न जी थालियूं भरे भरे करे ॾींदा आहिनि। जेतिरो योग में रहंदा ओतिरो बुद्धि कंचन थींदी वेंदी, है न। सदा उल्लास रहे, ज्ञान सागर बाप असांखे रोज़ ज्ञान रत्न जी थालियूं भरे भरे करे ॾींदा आहिनि। जेतिरो योग में रहंदा ओतिरो बुद्धि कंचन थींदी वेंदी। इहे अविनाशी ज्ञान रत्न ई साथ में वेंदा। तख़्त नशीन ठहिणो आहे त माता पिता खे पूरो फॉलो करिणो आहे, उन्हनि जी श्रीमत अनुसार हलो, ॿियनि खे बि आप समान ठाहियो। ओम शांति। रूहानी ॿार हिन समय किथे वेठा आहिनि? चईंदा रूहानी बाप जी यूनिवर्सिटी अथवा पाठशाला में वेठा आहियूं। बुद्धि में आहे कि असां रूहानी बाप जे अॻियां वेठा आहियूं। उहो बाप असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज़ सम्झाईंदा आहिनि, अथवा भारत जो राइज़ ऐं फॉल कीअं थींदो आहे इहा बि ॿुधाईंदा आहिनि। भारत जो पावन हुयो, उहो हाणे पतित आहे। भारत सिरताज हुयो, पोइ के हिन ते जीत पाते? रावण राजा ई गवाए ॾिनी त फॉल थी वियो न। कोई राजा त आहे न। अगरि हूंदो बि त पतित ई हूंदो। हिन ई भारत में सूर्यवंशी महाराजा महारानी हुया। सूर्यवंशी महाराजाऊं चंद्रवंशियुनि खे राजा ई चईंदासीं। इहे ॻाल्हियूं हाणे तव्हांजी बुद्धि में आहे। दुनिया में इहे ॻाल्हियूं ॼाणंदा न आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांजो रूहानी बाप असांखे पढ़ाइनि था। रूहानी बाप जो असां हथ पकड़ियो आहे। भले असां रहंदा गृहस्थ व्यवहार में आहियूं, परंतु बुद्धि में आहे कि हाणे संगम युग ते खड़ा आहियूं। पतित दुनिया सां असां पावन दुनिया में वेंदा आहियूं। कलयुग पतित, सतयुग पावन युग। पतित मनुष्य पावन मनुष्यनि जे अॻियां वञी करे नमस्ते कंदा आहिनि। आहे त उहे बि भारत जा मनुष्य न, परंतु उहे दैवी गुण वारा आहिनि। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां बि बाप द्वारा अहिड़ा दैवी गुण धारण करूं था। सतयुग में इहे पुरुषार्थ न कंदासीं, हुते त प्रालब्ध हूंदी। हिते पुरुषार्थ करे दैवी गुण धारण करणा आहिनि। सदैव पंहिंजी जांच रखणी आहे। असां बाबा खे केसिताईं यादि करे सतो प्रधान ठहींदा आहियूं। जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो सतो प्रधान ठहींदा। बाप त सदैव सतो प्रधान आहे। हाणे बि पतित दुनिया पतित भारत आहे। पावन दुनिया में पावन भारत हूंदो। तव्हां वटि प्रदर्शनी आदि में भिन्न भिन्न प्रकार जा मनुष्य ईंदा आहिनि। कोई चईंदा आहिनि जहिड़ो भोजन ज़रूरी आहे, जीअं भोजन ज़रूरी आहे उअं ई विकार बि भोजन आहिनि। इन्हनि जे बिना असां मरी वेंदासीं। हाणे अहिड़ियूं ॻाल्हियूं त आहिनि न। सन्यासी पवित्र ठहींदा आहिनि, पोइ मरी वेंदा आहिनि छा? ईअं ॻाल्हाइण वारनि जे लाइ सम्झाइबो आहे, कोई ॾाढो अजामिल जहिड़ो पापी हूंदो जो हीअं चईंदा आहिनि। चइणो खपे छा? हिन बग़ैर तव्हां मरी वेंदव। जो भोजन जी भेंट कंदा आहियो, भोजन सां भेंट कंदा आहियो, स्वर्ग में वञणो वारा जो हूंदा उहे त सतो प्रधान हूंदा।
पोइ पुठियां सतो रजो तमो में ईंदा। जो पुठियां ईंदा आहिनि उन्हनि आत्माउनि निर्विकारी दुनिया ॾिठी न त उहा आत्माऊं ईअं चईंदियूं की हिननि बग़ैर त असां रही न सघंदा आहियूं। सूर्यवंशी जो हूंदा उन्हनि खे फौरन बुद्धि में ईंदो इहा त सत्य ॻाल्हि आहे। बराबरि भारत में विकार जो नाम निशान न हुयो। भिन्न भिन्न प्रकार जा मनुष्य भिन्न भिन्न प्रकार जी ॻाल्हियूं कंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो केरु फूल ठहिण वारो आहे, कोई त कांटा ई रहिजी वेंदा आहिनि। स्वर्ग जो नाम आहे फूलनि जो बगीचो। इहा आहे कांटनि जो जंगल। कांटा बि अनेक प्रकार जा हूंदा आहिनि। हाणे तव्हां वेंदा आहियो, हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां फूल ठहूं था। बराबरि लक्ष्मी नारायण सदा गुलाब जा फूल आहिनि। इन्हनि खे चईंदासीं किंग ऑफ फ्लावर्स, दैवी फ्लावर्स जो राज्य हुयो। ज़रूरु उन्हनि बि पुरुषार्थ कयो हूंदो, पढ़ाई सां ठहिया आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो असां ईश्वरी फैमिली जा ठहिया आहियूं। पहिरियों त ईश्वर खे ॼाणंदा ई न हुया। बाप अची करे इहे फैमिली ठाही अथई। बाप चईंदा आहिनि बाप पहिरियों स्त्री खे एडॉप्ट कंदा आहिनि, पोइ उन्हनि द्वारा ॿार रचंदा आहिनि। बाबा बि इन्हनि खे एडॉप्ट कयो अथई, पोइ इन्हनि द्वारा ॿार रचंदा आहिनि। इहे सभु ब्रह्म कुमार कुमारियूं आहिनि। इहे नातो प्रवृत्ति मार्ग जो आहे न, सन्यासियुनि जो आहे निवृत्ति मार्ग। उन्हनि में कोई मम्मा बाबा न चईंदासीं उन्हनि खे। हिते तव्हां मम्मा बाबा चईंदा आहियो। ॿियो जो बि सत्संग आदि आहे उहे सभु निवृत्ति मार्ग जा आहिनि। इहे हिकु बाप आहे जंहिंखे माता पिता चई पुकारंदा आहिनि, है न। इहे हिकु ई बाप आहे, शिव बाबा ब्रह्मा मां, जंहिंखे माता पिता चई पुकारंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि भारत में पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो। बाक़ी विदेश आदि में सभु गॉड फादर चईंदा आहिनि। हिते ई माता पिता चईंदा आहिनि छो हिते ई पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो। हाणे छो विदेश वारा धर्म त पोइ आया न, हुते त शुरू खां ई अपवित्र प्रवृत्ति मार्ग आहे। त हिते शिव बाप ब्रह्मा मामा जीअं इन ब्रह्म कुमार कुमारनि खे पाले, चाहे पोइ साकार में मम्मा बाबा बि हुया, त हिन करे ई ऐं हिते ई पोइ लक्ष्मी नारायण ठही करे पहिरियों पवित्र महाराजा महाराणियुनि जे राज्य में सभु पवित्र हुया। त भारत में पवित्र प्रवृत्ति मार्ग हुयो, हाणे त अपवित्र थी वियो आहे। मां पोइ उहो ई प्रवृत्ति मार्ग स्थापना कंदो हुअमि। तव्हां ॼाणंदा असांजो धर्म ॾाढो सुख ॾियण वारो हुयो। पोइ असां ॿिया धर्म वारा जो संग छो करूं। तव्हां स्वर्ग में केतिरा सुखी हुया, हीरे जवाहरातनि जा महल हुया। हिते भल अमेरिका रशिया आदि में केतिरा साहूकार आहिनि, परंतु स्वर्ग जहिड़ो सुख त न आहे न। सोने जी ईटियूं जीअं महल त कोई ठाहे न सघे। सोने जे महल हूंदा ई आहिनि सत्युग में, हिते सोनो आहे ई काथे। हुते त हर जॻह हीरे जवाहरात लॻल हूंदा। हुते त हर जॻह हीरे जवाहरात लॻल हूंदा। हिते त हीरनि जो केतिरो दाम आहे कि सभु मिटी में मिली वेंदा। बाबा सम्झायो आहे नई दुनिया में पोइ सभु नई खानियूं भरतूं थी वेंदियूं। हाणे इहे सभु खानियूं ख़ाली थी वेंदियूं, ख़ाली थींदी रहंदियूं आहिनि। ॾेखारींदा आहिनि ख़ाली थी वियूं आहिनि, ॾेखारींदा आहिनि सागरनि सां हीरे जवाहरातनि जी थालियूं भेंट कयूं। सागर मतिलबु पूरे विश्व जो सोनो सागर पाणी जे ज़रिए हिन सृष्टि ते ईंदो। त हीअं जीअं सागर जी लहरियूं ईंदियूं आहिनि त लहरियुनि में एॾो सोनो पोइ भारत जी धरती ते अची पईंदो, त ईअं लॻंदो न भई थालियूं भरे करे ॾिए थो। हीरे जवाहरात त हुते ढेर मिलंदा। सागर खे बि देवता रूप सम्झंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो बाप त ज्ञान सागर आहे।
सदा उल्लास रहे कि ज्ञान सागर बाप असांखे रोज़ ज्ञान रत्न जवाहरातनि जी थालियूं भरे करे ॾींदा आहिनि। है न, तव्हां सम्झंदा आहियो बाप त ज्ञान सागर आहे। सदा उल्लास रहे कि ज्ञान सागर बाप असांखे रोज़ ज्ञान रत्न जी जवाहरातनि जी थाली भरे करे ॾींदा आहिनि। ऐं हिते असांखे ज्ञान सागर बाबा इहे सभु मुरली में जेतिरा बि पॉइंट्स आहिनि, अगरि असां इकट्ठा करे हिकु थाली में रखूं त इहे हिकु हिकु रतन लख रुपए जो आहे, है न। त इहे हिकु हिकु रतन ज्ञान रतन जी जवाहरातनि जी थालियूं भरे करे ॾींदा आहिनि। बाक़ी उहो त पाणी जो सागर आहे। बाप तव्हां ॿारनि खे ज्ञान रत्न ॾींदा आहिनि त जो तव्हां बुद्धि में भरंदा आहियो। जेतिरो योग में रहंदा ओतिरो बुद्धि कंचन थींदी वेंदी। जेतिरो योग में रहंदा ओतिरी बुद्धि असांजी कंचन थींदी वेंदी। बुद्धि में ज्ञान रत्न भरजंदा वेंदा। एतिरो भरो जे थाली में हुजे, मतिलबु सभु। इहा अविनाशी बाबा चवनि था जेतिरो योग में रहंदा ओतिरी बुद्धि कंचन थींदी वेंदी। इहा अविनाशी ज्ञान रत्न ई तव्हां साथ में खणी वेंदा। बाप जी यादि ऐं इहा नॉलेज मुख्य आहे। तव्हां ॿारनि खे अंदरि में ॾाढो उल्लास रहणो खपे। बाबा बि गुप्त, तव्हां बि गुप्त सेना आहियो। नॉन वायलेंस अननोन वॉरियर्स चईंदा आहिनि। फलाना ॾाढा पहलवान वॉरियर्स आहिनि, परंतु नाम निशान जो त पतो ई न आहे। ईअं त थी न सघे न। गवर्नमेंट वटि हिकु हिकु जो नाम निशान पूरो हूंदो आहे। अननोन वॉरियर्स, नॉन वायलेंस, इहे तव्हांजो नाम आहे न। दुनिया में त कीअं बि करे गुप्त रीति सभु पतो करे सघंदा आहिनि। हिते त पतो ई नथो पए। हाणे ॾिसो बाबा अव्यक्त थी विया, शिव बाबा ब्रह्मा बाबा जो अव्यक्त पाठ बि पूरो थी वियो। हाणे अव्यक्त में बि अव्यक्त पाठ वधाइनि था त बि सभु कुझु हेॾो हले थो। कीअं हले थो कंहिंखे पतो ई न आहे। त हिते इहा आहे अननोन वॉरियर्स, नॉन वायलेंस, इहे तव्हांजो नाम आहे। कोई वॉयलेंस बि न आहे। कल्ह बाबा जी न लक्ष्मी नारायण कोई लड़ाई झगड़ो करे थोरी राज ई वठंदा आहिनि। सभिनि खां पहिरियों हिंसा आहे इहे विकार जो ई आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि। हिन करे त चईंदा आहिनि हे पतित पावन, असां पतितनि खे अची करे पावन ठाहियूं। पावन दुनिया में हिकु बि पतित न थी सघंदो आहे। इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। हाणे ई असां भॻवान जा ॿार ठहिया आहियूं बाप सां वरसो वठण लाइ, परंतु माया बि कम न आहे। माया जो हिकु ई थप्पड़ अहिड़ो लॻंदो आहे जो हिकदमि गटर में किराए ॾींदा आहिनि। विकार में जो किरंदा आहिनि त बुद्धि हिकदमि छट थी वेंदी आहे। बाबा केतिरो सम्झाईंदा आहिनि, आपस में देहधारियुनि सां कॾहिं बि प्रीत न रखो। तव्हांखे प्रीत रखणी आहे हिकु बाप सां। कोई बि देहधारी सां प्यार न रखिणो आहे, मोहब्बत न रखणी आहे। मोहब्बत रखणी आहे उन्हनि सां जो देह सहित विचित्र बाप आहे। देह रहित विचित्र बाप आहे, उन सां मोहब्बत रखणी आहे। बाप केतिरो सम्झाईंदा रहंदा आहिनि पोइ बि सम्झंदा न आहिनि। तक़दीर में न आहे त हिकु ॿ जी देह में फसी पवंदा आहिनि। बाबा केतिरो सम्झाईंदा आहिनि, तव्हां बि रूप आहियो। आत्मा परमात्मा जो रूप त हिकु ई आहे न। आत्मा नंढी वॾी न थींदी आहे। आत्मा त अविनाशी आहे। हर हिकु जो ड्रामा में पार्ट नूंदल आहे। हाणे केतिरा ढेर मनुष्य आहिनि, पोइ 9-10 लख हूंदा, हाणे केतिरा ढेर मनुष्य आहिनि। पोइ वञी करे इहो एॾी सारी दुनिया में एॾा माण्हू आहिनि, सभु परम धाम में, सभिनि जा शरीर ख़तमु थी, पुराणी चीज़ ख़तमु थी, सभु परम धाम में हली वेंदा। सिर्फ़ु 9 लख बचंदा।
न वॾा लख हूंदा। सतयुग आदि में केतिरो नंढो झाड़ हूंदो न। प्रलय त कॾहिं थींदी न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो जो बि मनुष्य मात्रा उन्हनि सभिनि जी आत्मायूं मूल वतन में रहंदियूं आहिनि। उन्हनि जो बि झाड़ आहे, बीज विझिबो आहे, उन्हनि सां सॼो झाड़ निकिरंदो आहे। पहिरियों 2 पत्ता निकिरंदा, इहे बि बेहद जो झाड़ आहे न। घोले ते सम्झाइण केतिरो सहज आहे। वीचार करो, हाणे कलयुग आहे, सतयुग में हिकु ई धर्म हुयो त केतिरा थोरा मनुष्य हुया। हाणे त केतिरा मनुष्य आहिनि, केतिरा धर्म आहिनि। एतिरा सभु जो पहिरियों न हुया उहो पोइ काॾे वेंदा, है न। एतिरा सभु जो पहिरियों न हुया उहो पोइ काॾे वेंदा। हाणे आत्मायूं परमात्मा परम धाम में हली वेंदियूं। तव्हांजी बुद्धि में सॼो ज्ञान आहे। जीअं बाप ज्ञान जो सागर आहे, वैसे तव्हां बि ठहींदा आहियो न, है न। सोचो सभु आत्मा ईअं परम धाम में हली वेंदी। जीअं बाप ज्ञान जो सागर आहे, वैसे तव्हांखे बि ठाहींदा आहिनि। तव्हां पढ़ी करे इहे पद पाईंदा आहियो। श्री लक्ष्मी श्री नारायण जो बाबा स्वर्ग जो रचयिता आहे त स्वर्ग जो वरसो भारतवासियुनि खे ई ॾींदो आहे। बाक़ी सभिनि खे वापसि घर वठी हलंदा। बाप चवंदा आहिनि मां आयो आहियां तव्हां ॿारनि खे पढ़ाइण। जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो उच्च पद पाईंदा। जेतिरो श्रीमत ते हलंदा ओतिरो श्रेष्ठ ठहींदा, है न। जेतिरो श्रीमत ते हलंदा बाबा जी ओतिरो श्रेष्ठ ठहींदा वेंदा। सॼो मदार पुरुषार्थ ते आहे। मम्मा बाबा जे तख़्त नशीन थियणो आहे त पूरो फॉलो फादर मदर करो। तख़्त नशीन थियण लाइ उन जी चलन अनुसार हलो। त बाबा चवनि था तख़्त नशीन थियणो आहे त मम्मा बाबा खे पूरो फॉलो करो। बाबा चवनि था ॿियनि खे आप समान ठाहींदा वञो। बाबा अनेक प्रकार जी युक्तियूं बतलाईंदा रहंदा आहिनि। हिकु बैच ते ई तव्हां कंहिंखे बि सुठी रीति वेही सम्झायो। पुरुषोत्तम मास थींदो आहे त बाबा चई ॾींदा आहिनि चित्र फ्री में ॾियो। बाबा सौगात ॾींदा आहिनि। पैसा हथ में अची वेंदा त ज़रूरु सम्झंदा। बाबा जो बि ख़र्चो थींदो आहे न, त पोइ जल्दी भेजी ॾींदा, है न। अगरि असां ईअं सौगात ॾींदा वेंदासीं त माण्हुनि खे बि लॻंदो भई हीअ सौगात फ्री में त न ईंदी, त बाबा खे बि भेजे ॾींदा। बाबा सौगात ॾींदा आहिनि। पैसो हथ में अची वेंदो त ज़रूरु सम्झंदा। बाबा जो बि त ख़र्चो थींदो आहे त जल्दी भेजी ॾींदा। घर त हिकु ई आहे न। इन ट्रांसलाइट जी चित्रनि जी प्रदर्शनी ठहींदी त केतिरो ख़र्च केतिरो ॾिसण में ईंदो आहे, न। भई हाणे बि यज्ञ में माण्हू की छा सोचे करे ॾींदा आहिनि। भई हिते ॾाढा माण्हू ईंदा आहिनि, ॾाढनि जे खाइण पीअण रहण जो प्रबंध करण लाइ पैसा त खपनि, त हिन भाव सां विझी वेंदा आहिनि, है न। त बाबा चवंदा आहिनि की घर त हिकु ई आहे। हीअं न सोचो असांजो सेंटर आहे असांजो। हीअं सोचो की बाबा जे सभु घरनि में सभु प्रकार जी सेवा थींदी रहे। सभु ॿार सुठी रीति खाईंदा पीअंदा रहनि ऐं सेवा बि कंदा रहनि। त उन्हनि जे लाइ पैसा बि त खपनि न माण्हुनि खे। त बाबा चवंदा आहिनि की पुण्य जो कमु थी वियो न। हिन ट्रांसलाइट जी चित्रनि जी प्रदर्शनी ठहींदी त केतिरा ॾिसण में ईंदा। मनुष्यनि खे काटनि सां फूल पापात्माउनि सां पुण्य आत्मा ठाहींदा आहिनि। इन्हनि खे व्यंग मार्ग जी सर्विस चइबो। प्रदर्शनी में स्टॉल वठण सां ॾाढा स्टॉल वठण सां ॾाढा ईंदा। ख़र्चो घटि थींदो। तव्हां हिते ईंदा आहियो बाप सां स्वर्ग जी राजाई ख़रीद करणु। त जेका बि ॿार चाहे सेंटर्स जे आहिनि चाहे घर गृहस्थी में आहिनि त उन्हनि खे सोचणो खपे घर त हिकु ई आहे। अगरि असां वटि आहे
त असां बाबा जे कार्य में लॻाईंदासीं त ॾाढी सारी सेवा थींदी रहंदी। त प्रदर्शनी में बि ईंदा, स्वर्ग जी राजाई ख़रीद करणी आहे, ख़रीद करणु। असां त ईअं ई सोचियो भई हा हेॾा सारा माण्हू आया आहिनि न, काथे बि हिन रीति न सोचो असां वटि अचनि, ईअं सोचो इहे बाबा खां स्वर्ग जी राजाई वठण लाइ ॿार आया आहिनि। पोइ कोई छा खणी वेंदो, कोई छा खणी वेंदो। बाबा चईंदा न, साम्हूं अगरि कोई अहिड़ी आत्मा हूंदी आहे जो ॾाढी ऊच पद पाइण वारी, त बाबा बि प्रवेश करे पोइ उन्हनि खे दृष्टि ॾींदा आहिनि। हीअ हट्टी आहे न, सोचो हीअ सभु हट्टी आहे, हिकु ई दुकान जी एॾी ब्रांचिस, ऐं हुते सभु माण्हू ईंदा आहिनि स्वर्ग जी राजाई वठण लाइ। पोइ भले उहो त अचनि था, असांखे शांती खपे, असांखे सुख खपे, असांखे कोर्स करायो, लेकिन असांखे सदा हुन नज़र सां ॾिसणो आहे कि सभु स्वर्ग जी राजाई वठण लाइ आया आहिनि। पोइ जो जेतिरो बि वठी वञे। बाप चईंदा आहिनि हिन ज्ञान सां तव्हांखे ॾाढो सुख मिलंदो, इन करे ॾाढो सुठी रीति पढ़ी करे पुरुषार्थ करे फुल पास थियणो। बाप ई वेही पंहिंजो रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ॾींदा आहिनि, ॿियो कोई ॾेई न सघे। हाणे बाप द्वारा तव्हां त्रिकालदर्शी ठहींदा आहियो। बाप चईंदा आहिनि मां जो आहियां जीअं आहियां, मूंखे यथार्थ रीति कोई न ॼाणंदो आहे। तव्हां में बि नंबरवार आहिनि, अगरि यथार्थ रीति ॼाणनि त छॾंदा ई न। ये पढ़ाई आहे न, भॻवानु वेही पढ़ाईंदा आहिनि, चईंदा आहिनि मां तव्हांजो ओबीडियंस सर्वेंट आहियां। बाप ऐं टीचर ॿई ओबीडियंस सर्वेंट हूंदा आहिनि न ॿार जा। ड्रामा में असांजो पार्ट ई अहिड़ो आहे, पोइ सभिनि खे साथ बि वठी वेंदुमि। श्रीमत ते हली पास विद ऑनर्स थियणो आहे। पढ़ाई त ॾाढी सहज आहे, सभिनि खां ॿुढो त इहे पढ़ण वारो आहे। शिव बाबा चईंदा मां त ॿुढो न आहियां, आत्मा कॾहिं ॿुढी न थींदी आहे, बाक़ी पत्थर बुद्धि ठहींदी आहे। मां त आहियां ई पारस बुद्धि, तॾहिं त तव्हांखे बि पारस बुद्धि ठाहींदो आहे न। कल्प कल्प ईंदो आहे, अनगिनत ॿार तव्हांखे पढ़ाईंदो आहे, पोइ बि भुलिजी वेंदा आहिनि। सत्संग में हिन ज्ञान जी दरगाह न रहंदी। केतिरी सुठी रीति बाप बि सम्झाईंदा आहिनि। अहिड़े बाप खे बि फारक ते ॾेई छॾींदा आहिनि। हिन करे चइबो आहे महान मूर्ख ॾिसणो हुजे त हिते ॾिसो। ईअं अहिड़े बाप जेसि स्वर्ग जो वरसो मिलंदो आहे, उन्हनि खे बि छॾे ॾींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां मुंहिंजे मथे हलंदव त अमरलोक में विश्व जा महाराजा महारानी ठही वेंदा, है न। अगरि मुंहिंजे मथे हलंदा त अमरलोक में विश्व जा महाराजा महारानी ठही वेंदा। इहे मृत्यु लोक आहे। ॿार ॼाणंदा आहिनि हम सुपूज्य देवी देवता हुयासीं, हाणे असां छा ठही विया आहियूं, पतित भिखारी थी विया आहियूं। शिव बाबा खां भॻवान खां मांगदा ई रहंदा हुआसीं न। किथे असां विश्व जा महाराजा महारानी, पवित्रता सुख शांति संपन्न दुनिया जा किंग एंड क्वीन, किथे असां छा थी विया आहियूं। बाबा चवनि था इहे मृत्यु लोक आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां पूज्य देवी देवता हुयासीं, हाणे छा ठही विया आहियूं, पतित भिखारी। हाणे वरी खां हम सो प्रिंस थियण वारे। सभिनि खे हिकु रस पुरुषार्थ त थी न सघे। कोई टुटी पवंदा आहिनि, कोई ट्रेटर ठही वेंदा आहिनि। अहिड़ा ट्रेटर्स बि ॾाढा आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि बि न करणी खपे सवाइ ज्ञान जी ॻाल्हियुनि जे। ॿियो कुझु पुछे त सम्झो शैतानी आहे। संग तारे कुसंग भूरे, है न। जो ज्ञान में होशियार बाबा जे दिलि तख़्त ते चढ़ियल हूंदा, उन्हनि जो ई संग करणो खपे। उहा तव्हांखे ज्ञान जी मिठी मिठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा, है न। त चेक करो असां कंहिंजो संग था करूं, ज्ञान जी सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधायूं था, या जो असां ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधनि था हुननि जे संग करो। फालतू हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा, ॿियो ई नुक़सानु थी वेंदो न।
अच्छा मीठी मीठी सर्विसेबल वफ़ादार फ़रमान बरदार ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। ॾिसो घर गृहस्थी में बि कहिड़ा माण्हू सुठा लॻंदा जेका प्यार सां हलंदा मञी करे हलंदा हर ॻाल्हि में एडजस्ट कंदा सम्झी करे हलंदा। ईअं बाबा खे बि कहिड़ा सर्विसेबल ॿार भई अनेक प्रकार जी ॻाल्हियूं त हर जॻह ईंदियूं न छोकी अनेक सभु अलॻि अलॻि स्वभाव संस्कार वारी आत्मायूं। लेकिन असांखे बाबा छा चए थी असां हुन अनुसार पंहिंजी जहिड़ो समय ओड़ी सर्विस कंदा हलो है न। ज़्यादा चिक चिक में असांखे पइणो ई न आहे त अहिड़े माण्हुनि सां असां ॻाल्हियूं करो ई छो न जंहिंजे कारण असांजी बुद्धि गंदी थींदी रहे न। बुद्धि खे शुद्ध ठाहिणो आहे त हमेशह अॼु बाबा छा चईं बाबा छा चईंदा आहिनि बसि बाबा जी ॻाल्हियूं अंदरि फिरदी रहनि शांती सां प्रेम सां हलंदा हलो एडजस्ट थी करे किनारो करे करे बसि ॿियो छा। धारणा जे लाइ मुख्य सार जो देह रहित विचित्र आहे उन बाप सां मोहबत रखणी आहे कहिड़े बि देहदारी जे नाम रूप में न फसणो आहे बुद्धि खे न फसाइणो माया जो थप्पड़ न लॻे इन जी संभाल कंदा हलो। ॿियो आहे जो ज्ञान जी ॻाल्हियुनि जे सवाइ ॿियो कुझु बि ॿुधाए उन्हनि जो संग करिणो ई न आहे। फुल पास थियण जो पुरुषार्थ करिणो बाबा चवनि था फुल पास थियण जो पुरुषार्थ करिणो काटन खे फूल ठाहिण जी सेवा करणी। फुल पास थियण जो पुरुषार्थ करो काटन खे फूल ठाहिण जी सेवा करो। वरदान आहे हिकु बाप ॿियो न कोई हिन स्मृति सां बंधन मुक्त योग युक्त भव। हाणे घर वञण जो समय आहे इन करे बंधन मुक्त योग युक्त रहो सभु प्रकार जे बंधननि खां मुक्त सदा बाप जी यादि में जाते बि आयो है न। उते सोचो हाणे ईअं न सोचो असां मधुबन में हुजूं सेंटर ते हुजूं हा भई जॾहिं चांद सां विया उन खां पोइ पाण जाते पहुची वियो उते बाबा जो उहो अनुभव करो है न। श्री कई माण्हू हूंदा आहिनि न ॾिसो त्योहार ॾींहुं सभु माण्हू मंदरनि टिकाणनि में भॼंदा आहिनि पोइ हुते उहो अनुभव न थींदो न भीड़ भड़के में ॿियो ई नुक़सानु थी वेंदो। हिते बि जॾहिं समय आहे त हलो भई मधुबन थी अचो हलो भई सेंटर थी अचो पंहिंजे घर न त घर में आयो त बि ईअं अनुभव करो जीअं मां बाप दादा सां गॾु ई आहियां अव्यक्त वतन निवासी। या घर गृहस्थी में भी यादि रखो कि मां मधुबन निवासी आहियां मां मधुबन में वेठी आहियां अव्यक्त वतन में वेठी आहियां मां बाबा निराकार जी दुनिया में वेठी आहियां त तव्हांखे लॻंदो ई न कि असां किथे आहियूं। त बाबा चवनि था हाणे घर वञण जो समय आहे इन करे बंधन मुक्त योग युक्त ठहो। बंधन मुक्त अर्थात लूज ड्रेस टाइट न अर्थात हाणे बाबा चए हलो त हाणे हलो बसि बस में ईअं न ईअं चई न सां ईअं थी वियो फलानो फलानो ऑर्डर मिलियो सेकेंड में वियो अहिड़ो बंधन मुक्त योगिक स्थिति जो वरदान प्राप्त करण लाइ सदा इहा वाइदो स्मृति में रहे हिकु बाप ॿियो न कोई छोकी घर वञण जे लाइ उहो सतयुगी राज्य में अचण लाइ हिन पुराणे शरीर खे छॾिणो ई पवंदो त चेक करो ईअं एवर रेडी ठहिया आहियूं या अञा ताईं कुझु रसियूं बंधल आहिनि है न। चेक करो एवर रेडी आहियो। इहो पुराणो चोलो टाइट त न आहे हाणे स्टॉप करे ॾिसो भई ॾाढी सारी ॻाल्हियूं ॾाढी सारी आवाज़ूं हाणे स्टॉप त असां हाणे स्वीट साइलेंस ऐं बाबा वटि पहुची वियासीं बुद्धि द्वारा कि असांखे उहे ॻाल्हियूं खीचनि थियूं। स्लोगन आहे व्यर्थ संकल्प रूपी एक्स्ट्रा भोजन न करो त मोटेपन जी बीमारियुनि सां बची वेंदो।
व्यर्थ संकल्प रूपी एक्स्ट्रा भोजन न करो त मोटेपन जी बीमारी सां बची वेंदा। अव्यक्त इशारो, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। बाप खे सभिनि खां बढ़िया चीज लॻंदी आहे सच्चाई। हिन करे भक्ति में बि चईंदा आहिनि गॉड इज़ ट्रुथ। सभिनि खां प्यारी चीज आहे सच्चाई। छो जी जंहिंमें सच्चाई हूंदी आहे न उन में सफ़ाई रहंदी आहे। वो क्लीन एंड क्लियर हूंदा आहिनि। जंहिंमें सच्चाई हूंदी उन में सफ़ाई हूंदी आहे वो क्लीन एंड क्लियर रहंदा आहिनि। ॻाल्हि में कोई मिक्सचैरिटी न हुजणी खपे। जो सच्चाई जी विशेषता कॾहिं छॾणी न आहे। बाबा चवनि था जो सच्चाई जी विशेषता कॾहिं बि छॾो न। छो जी सच्चाई वारो ई साफ़ सुथरी रीति सां हलंदो। सत्यता जी शक्ति हिकु लिफ्ट जो काम कंदी आहे। ऐं जेतिरा असां सच्चा रहंदासीं ओतिरो असां जीवन में अॻियां हीअं वधंदासीं जीअं लिफ्ट में माण्हू मथे चढ़ी वेंदा न हीअं असां जल्दी जल्दी मथे चढ़ी वेंदासीं। छो जी सचनि सां गॾु बाप जी मदद हूंदी आहे त बाप जा ते साथ आहे उते त लिफ्ट जो कमु कंदो न बाप जो साथ। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।